अहिड़ी गॾे गतिया जो हो ईंदो चओ सतनाम साखी। पर तव्हांजो प्यारु आहे त भॻवान खे अचिणो ई पवंदो आहे। तव्हां सिर्फ़ु इच्छा कंदव की हलां जेकर सत्संग जे लाइ त इहा बि भॻवान जी प्रेरणा सम्झिजो, न त तव्हां असां हिते पहुची नथा सघूं पिया। वरी पहुची वरी अभिमान ज़री जागी वई तॾहिं बि वरी कमु न थींदो। इन करके परमात्मा जी हर प्रकार आसीसा जो अनुभव कयूं जीवन जे अंदरि। कोई बि शुभ कार्य थिए ऐं कार्य थियण खां पोइ वरी अभिमान ज़री बि न जागे। चओ सतनाम साखी। अचो राम सां मिलाए मूंखे श्याम सां मिलाए, राम सां मिलाए मूंखे श्याम यार दास गुरु यार दास, यार दास गुरु यार दास। राम सां मिलाए मूंखे श्याम सां मिलाए, राम है दर्शन लाए दिल चाहे सांवल सिक है दर्शन लाए। जेको डींदो दस ठाए तैता गोरा शीस लाए, जेको डींदो दस ठाए तैता गोरा ओ तैता गोरा शीस लाए, तैता गोरा शीस लाए। वेंद जिमा ओढ़ा काहे जिते मुंजो शाम से माओडा काहे जिते मुंजो शाम आए। पसर जी प्यास गुरु पसर जी प्यास, पसर जी प्यास गुरु पसर जी प्यास। राम सा मिलाए मूंखे श्याम सा मिलाए, राम सा मिलाए मूंखे श्याम सा मिलाए। यार दास गुरु यार गुरु यार दास। नकी लाल गोरा मर्जो नकी माल गोरा, मोती नकी माल गोरा। राग नकी ताल गोरा रस नर साल गोरा, राग नकी ताल गोरा रस नर ओ रस नर साल गोरा, रस नर साल गोरा। सुरगुन पाताल गोरा नकी गाना साल गोरा, सुरगुन पाताल गोरा नकी गाना साल गोरा। दर्शन जी पास गुरु दर्शन जी पास, दर्शन जी प्यास गुरु दर्शन जी प्यास। राम सा मिलाए मूंखे श्याम सा मिलाए, राम सा मिलाए मूंखे श्याम सा मिलाए। आई अरदास आई अरदास, आई अरदास गुरु आई अरदास। मोहन मन तारवा गोविंद का मटार
गोबिंद गम सांवरो सरदार हेरे दे जोहार सांवरो सरदार हेरे दे जोहार हेरे दे जोहार हेरे दे जो ओ कृष्ण कर तारवा प्राण ने आधारवा कृष्ण कर प्राण ने आधारवा तेंजी अभिलाष गुरु तेंजी अभिलाष तेंजी अभिलाष गुरु तेंजी अभिलाष राम समिलाए मुखे श्याम समिलाए राम समिलाए मुखे श्याम समिलाए यार दास गुरु यार दास गुरु यार दास कहे टेऊ गोलिंदस फारक थी फोलिंदस कहे टेऊ गोलिंदस फारक थी फोलिंद टकर बिटोलिंदस डूंगर बिडोलिंदस टकर बिटोलिंदस डूंगर बिडोलिंद तो डूंगर बिडोलिंदस डूंगर बिडोलिंद झूले मंझे झूलींदस बोल मिठा बोलींदस झूले मंझे झूलींदस बोल मिठा बोलींदस अंदर में आश गुरु अंदर में आश अंदर में आश गुरु अंदर में आश तो राम समिलाए मुखे श्याम समिलाए राम समिलाए मुखे श्याम समिलाए यार दास गुरु यार दास गुरु यार दास चओ सतनाम साकी वरी भी चओ जय श्री कृष्ण प्यारा असांजा कलाकार ॾिसो चओ सतनाम साकी आनंद में भरपूर खूब जुमन पे अञा तो सैंपल ॾेखारियो अथव चओ सतनाम साकी अञा माल त पोइ जेको आहे वरी ऑर्डर कंदा त बुकिंग कंदा ईंदा उन लाइ पोइ होम डिलीवरी बि थींदी चओ सतनाम साकी त इन प्यारनि खे उमंग ऐं उत्साह खे साबत आहे गुरूअ जे लाइ बि प्यारु आहे वॾनि जे लाइ सत्कार आहे सभई सिंधी समाज जे लाइ बि हिन जे अंदरि कुर्ब आहे चओ सतनाम साकी सुंदर सुंदर ढंग सां भॼननि जी बि रचना करे नए सिर नवां कलाम चओ भॼन चओ नवां सुर तार राग रागणियूं चओ सतनाम साकी तव्हांखे खिलाए हसाए खून ख़राबु कढी नओं जीवन बणाइनि था चओ सतनाम साकी छो जो खिलण जहिड़ी ख़ुशी ख़ुशीअ जहिड़ी का खोराक कान्हे ऐं गणतीअ जहिड़ी का बीमारी कान का गणती चिंता उहे छॾे ॾियो नवां जीवन बणायो नवां वीचार रखी करके पंहिंजे अंदर में चओ सतनाम साकी तो सतगुरु महाराज जो सुंदर ई भॼन निकितो तव्हां त घणो ई कुझु ॿुधो आनंद वरितो जीवन जे अंदरि वठो बि पिया ऐं राम जो मिलण जो जेकॾहिं असां तव्हांजे अंदर में वीचार आहे त छा कजे गुरुदेवनि जे अॻियां इहा ई घुरिजे आसीस प्रार्थना इहा ई कजे कि राम सां मिलाए मूंखे श्याम सां मिलाए छो जो भाई सांवल जी सिक आहे ऐं दर्शन लाइ दिलि चाहे जेको ॾींदो ॾसु ठाहे तंहिं तां घोरियां सीस लाहे वेंदसि मां ओॾां खाए जिते मुंहिंजो राम आहे चओ जय श्री पसण जी प्यास गुरु पसण जी बसि पसणो आहे त हिकु ई उन प्रभु परमात्मा खे या आत्मदेव खे चओ उहा हिकिड़ी ॻाल्हि आहे पर सची भावना हुजे सचो विश्वास हुजे सची लगन हुजे त सभु कमु सवलो थी सघंदो आहे
बाक़ी असां तव्हां संसार खे बि जॻह ॾींदासीं, अंदरि राम खे बि यादि कंदासीं त कीअं कमु थींदो। चओ सतनाम साहिब। खाईंदासीं पोला मिले अलाह जेको आहे, चओ सतनाम साहिब। कुझु न कुझु तपस्या करणी पवंदी, कुझु न कुझु लगन लॻाइणी पवंदी। तव्हां चवंदो कहिड़ी तपस्या, असां त तपस्या ॼाणो ई कोन को। चओ सतनाम साहिब। ऐं प्रभु परमात्मा सां नातो रखिणो आहे। बाबा राम कंहिंजो असांजो, बसि हिकिड़ो पको इरादो जेकॾहिं रखंदव, इहा ई सचे में सची भक्ति आहे। न तव्हांखे को जंगल में वञण जी ज़रूरत आहे, न को पाण खे सुकाइण उस में वेही करके अहिड़ी तपस्या करणी आहे, न कुझु करिणो आहे। पर पंहिंजो पाण खे राम जो सम्झंदासीं त राम असां सां अॻु में ई वेठो आहे। चओ सतनाम साखी। इहो पको इरादो जंहिंजे अंदर में आहे, जेकी कुझु असां आहियूं सो राम जा आहियूं ऐं राम असांजो आहे। मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई। ॿियनि खे जॻह न ॾियो दिलि करके। बाक़ी ॿाहिरियों तरह भले कमुकारु कयो, मिली जुली हलो, जंहिंसां जहिड़ो रस्तो हुजे, पर अंदरि करके उहा दिलि भर खे ॾेई छॾियो। मन ॾियो मालिक खे, मन मोहन खे। तव्हांजो शरीर संसार खे खपंदो आहे, मन न खपंदो आहे, पर मन खपंदो आहे मालिक खे। मोहन खे तव्हां असांजो मन खपंदो आहे। उनखे चयो वेंदो आहे मन मोहन। तन मोहन न चयो वियो आहे, शरीर मोहन न चइबो आहे। छो? मालिक खे सिर्फ़ु असां तव्हांजो छा खपंदो आहे? मन खपंदो आहे। चओ सतनाम साखी। ऐं मन मालिक खे ॾेई पोइ तव्हां व्यवहार कयो, सभु कमुकारु कयो, का मना कान का आहे। पर दिलि उन दिलि भर सां जोड़े छॾींदासीं। हथनि सां सेवा कंदे, मुख सां नाम ध्याईंदे, दिलि में दया भाव रखंदे, ध्यानु धरींदे, प्रभु परमात्मा सां तव्हां सची भावना जेकॾहिं हूंदी, संसारी पदार्थ न घुरी करके। बाक़ी छा गुणो आहे? हिकु मालिक जो प्यारु खपे। मालिक जे लाइ सिक असांजे अंदरि में हुजे, मालिक जे नाम जी यादगिरी हुजे, मालिक सां तार हमेशह जुड़ी पई हुजे। चओ सतनाम सां। पोइ दुख अचे सुख अचे, हानि अचे लाभ थिए, जनम अचे मरण अचे, हर हिकु ॻाल्हि में जेकॾहिं असां तव्हांजे अंदरि में उहो प्रेम परमात्मा यादि आहे ऐं असां तव्हां उन खे भुलाए नथा सघूं, त सम्झो परमात्मा असां तव्हां सां गॾु ई वेठो आहे, परे कोन को आहे। चओ सतनाम सां। ऐं तमामु वेझे में वेझो आहे, उन खां वेझो ॿियो कोई बि कोन। अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहामि। भॻवानु प्रतिज्ञा कई आहे कि जा वस्तु प्राप्त वस्तु कान आहे, उनखे मां प्राप्त करे ॾींदो आहियां, काई कमी न रहणु ॾींदो आहियां। ऐं जा वस्तु ॾींदो आहियां, वरी संभाले उन जी सार संभाल लाइ पूरी तरह रक्षा बि कंदो आहियां। चओ सतनाम सां। अनन्य चेता यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्य युक्तस्य योगिनः। गीता जे अंदरि वार वार भॻवानु चयो आहे कि मां उन जे वेझे में वेझो आहियां, उन खां वधीक वेझो काई ॿी चीज़ कान का आहे। चओ सतनाम। चओ जय श्री। पोइ जिन खे जहिड़े रूप सां दर्शन करिणो आहे उहो उन रूप सां कंदो आहे। प्रभु मूर्त देखी तिन तैसी झांकी रही भावना जैसी। जहिड़ी भावना रखी ईंदव, तव्हांखे कंठ जे लाइ कृष्ण साम्हूं हुयो, पर उनखे कृष्ण न पिए आयो ॾिसण में, कंठ छा पियो ॾिसे? मुंहिंजे लाइ काल आयो आहे। चओ सतनाम साखी। दुर्योधन बि त गॾु हुयो, पर उनखे नज़र कान आई ओड़ी, अर्जुन खे पर नज़र हुई। चओ जय श्री। त अहिड़ीअ तरह राम बि हुयो रावण जे अॻियां, विभीषण जे अॻियां बि, पर हुनखे काल पिए ॾिसण में आयो, हुनखे भॻवानु पिए ॾिसण में आयो। फ़र्क़ु एतिरो ई आहे। तो तव्हां सां जहिड़ो बि भाव रखी करके संसार में हलंदासीं, जहिड़ी दृष्टि रखंदासीं, ओड़ी सृष्टि तव्हांखे ॾिसण में ईंदी। जहिड़ो चश्मो पाईंदव, पीलो पाईंदव, सभु पीला ॾिसण में ईंदा, ॻाढ़ो पाईंदव, सभु ॻाढ़ा ई ॻाढ़ा ॾिसण में ईंदा। पंहिंजे वीचारनि खे सुधारियूं। संसार खे सुधारण जी ज़रूरत कान आहे,
पंहिंजो वीचार सुधारियो त संसार अॻु में ई सुधरियो पियो आहे। चओ सतनाम। उहो ई अर्जुन हो जॾहिं युद्ध जे मैदान में हले थो, जॾहिं हुनखे मोह जी दरी जागे थी पई, सभु भुलिजी वञे थो युद्ध करण जो धर्म जेको निज धर्म हुयुसि, धनुष बाण लाहे करके हेठि रखे थो, रथ तां लही करके, ऐं हुनखे लॻी वियो भई अलाए छा थी वियो मूंखे, मां युद्ध न कंदुसि। चओ सतनाम साहिब। उहो ई जॾहिं भॻवानु कृष्ण अहिड़ो उपदेश ॾिनुसि ऐं विश्वरूप विराट रूप जो दर्शन करायईंसि, पोइ हिकदमि तयारु थी वियो युद्ध जे मैदान में। चओ सतनाम। इहो शायदि सिर्फ़ु वीचार हुनजा भॻवानु बदिले छॾिया ऐं पंहिंजे अची वियो फर्ज़ अदाई पूरी करण जे लाइ तयारु थी बीठो। साॻियो ई जो हेठि लही बीठो उथी बीठो ऐं धनुष बाण खणी करके कीअं युद्ध जे मैदान में लड़ियो आहे। इहो तव्हां सां वीचारनि जी परिवर्तनता अची वञे त असां तव्हां हिकदमि हाणे गुरूअ जो दर्शन, भॻवान जो दर्शन करे सघंदा आहियूं। चओ सतनाम साहिब। बोल गुरुदेव भॻवान की जय। त ॾिसो राजा वियो ॿाहिरि, पोइ राणियुनि खे लिखियईं छा तव्हांजे लाइ वठी अचां। कंहिं लिखियो मुंहिंजे लाइ हार वठी अचांइ, कंहिं लिखियो मुंहिंजे सिंगार लाइ त कुझु सिंगार जी पेटी खणी अच, कंहिं कुझु घुरियो कंहिं कुझु घुरियो। चओ सतनाम साहिब। त हिकु राणी निमाणी सत्संज्ञाणी उहा छा थी लिखे, कुझु नथी लिखे, कोरो कागज़ थी वापसि लिखी मोकिले। चओ सतनाम साहिब। राजा सम्झी वियो की हाणे हिनखे छा खपे, वज़ीरनि खां सलाह थो करे, वीचार आयो त बाबा हिनखे ॿियो कुझु न खपे, जे कुझु न खपे त मां ज़रूरु खपांसि ई खपांसि। चओ सतनाम। मशहूरु आहे इहो, सभिनी खे पंहिंजी पंहिंजी लिखे मूजिबि चीज़ मोकिलियईं, पर पाण काॾे वियो सिधो उन राणीअ वटि। अहिड़ी तरह तव्हां असां बि जे संसार में कुझु घुरंदासीं उहा चीज़ ज़रूरु मिलंदी, पर मालिक न मिलंदो। पर मालिक मिलणु चाहियो त ॿी संसार जी काई बि चीज़ न घुरंदासीं। चओ सतनाम। तो राम खपे या काम खपे। जे काम खपे संसार में त राम वेझो कोन ईंदो। जे राम चाहींदो त काम पंहिंजो पाण ई तव्हांजो ज़रूरत मूजिबि पूरो थी वेंदो। चओ सतनाम साहिब। जहाँ काम वहाँ नहीं राम, जहाँ राम वहाँ नहीं काम, तुलसी कबों के रह सके रवि रजनी हिकु ठाम। हिक ई जॻह हिक ई वेले में राति बि हुजे ऐं ॾींहुं बि हुजे, ईअं कॾहिं थियण वारो कोन को आहे। इन करे जेसिताईं असां तव्हां पंहिंजूं घुर्जूं घटाईंदासीं, ज़रूरत मूजिबि घुर्जूं रखो, मालिक सां मिलण जी चाहीना रखो, बाक़ी संसारी कंहिं मान जी, कंहिं पैसे जी, कंहिं ॿिए वस्तुअ जी न रखी करके हिक ई परमात्मा जी उहा राम सां मिलाए इहा भावना रखंदव, तव्हांजो ॾिसो कार्य सिद्ध थी वञे थो या नथो थिए। चओ सतनाम साहिब। पर सची लगन हुजे, सचो प्रेम हुजे, उन खां सवाइ ॿी संसार जी काई बि चीज़ मूंखे न खपे। न ज़बान सां निकिरे, का मन करके बि न निकिरे, सुपिने में बि अहिड़ी काई वीचार असांजे अंदर में जॾहिं न ईंदो, अहिड़ी लगन हूंदी पकी, ऐं उहा असां तव्हां संसार खे संसार न सम्झी उहो मालिक जो हिकु बगीचो सम्झंदासीं। हिकिड़ो ई उपाउ आहे त तव्हांखे मालिक नज़र में ईंदो, माली थी करके हिन बगीचे खे सींचींदासीं। बाक़ी जे ख़ाली मालिक बणंदासीं ऐं संसार खे पंहिंजे कमु आणींदासीं त कुझु हासिलु न थींदो। असांजो फ़र्ज़ु आहे मैनेजर बणिजी जीअं कमु कंदासीं त फ़ाइदो ई फ़ाइदो आहे, पघार उनखे मिलंदी। जे मालिक बणंदो ज़रूरु कंहिं महिल घाटो पवंदो। चओ सतनाम साखी। इन करके माया खां असां तव्हां पंहिंजी दासी सम्झी कमु न वठिणो आहे, माता सम्झी करके पूजनी सम्झी शुभ कर्म में दान में पुञ में लॻाईंदासीं त इहो ई धन तव्हांखे असांखे सत रस्तो ॾेखारींदो, ऊची मंज़िल पहुचाईंदो, शांती बख़्शींदो, ऐं इहो ई दुरुपयोग कंदासीं। चओ सतनाम। ॾिसो आयोजन कयो वञे थो, संत समागम थिए थो, केतिरा ज्ञानी गुणी जन अचनि था, ख़ूब असां तव्हांखे उपदेश ॾियनि था, सुंदर शिक्षाऊं ॾियनि था, ऐं उहो ई तव्हां वञी घुमो क्लबनि में हेॾे होॾे अजायो, पैसा बि दिमाग़ बि घटिजी वञे, परलोक बि बिगड़ी वञे। हिते सभु कुझु तव्हांखे हासिलु थिए थो सुठे रस्ते हलण सां। तव्हां असांजे अंदरि शुभ भावना शुभ वीचार हूंदो त
त अॻिते असां वधी सघंदासीं। इहे सिक्षाऊं सुंदर जीवन में अपनाए ॾिसूं, फ़ाइदो पहुचे थो या नथो पहुचे। तव्हां वॾनि खे मञींदव, उनजी आज्ञा मञींदव त संतान बि तव्हांजी औलाद वरी तव्हांजी ॻाल्हि मञींदी। ऐं तव्हां ई कंहिंखे न मञींदव त नंढो ॿारु ॾिसंदो आहे, हुनखे अकुलु न हूंदो आहे, वॾे खे नमस्कार करे थो त पाण बि झुकंदो। चओ सतनाम साखी। अहिड़ीअ तरह तव्हां जीवन में सुठी शिक्षाऊं जीवन में अपनाईंदव त तव्हांजो बेड़ो पार थी वेंदो। पर तव्हांखे वक़्तु अनुसार छुटी ॾिजे। अॼु केतिरा प्रेमी थका टुटा घणेई आया हूंदा। 165 माड़ा बिल्डिंग ठही आहे। चओ जय श्री। जा तव्हां घणा ई ॾिसण विया भारत मां जेके बि आया आहिनि। चओ सतनाम साखी। उहो ॾिसी थकिजी अचण करके ऐं वक़्तु अनुसार वरी सुबुह जो बि जेको 9 बजे रखियो वियो आहे, तव्हां सभिनी खे ख़बर आहे प्रोग्राम जी, उन में अची लाभ वठंदा। चओ सतनाम साखी। तंहिं हूंदे जेको प्रोग्राम आहे प्यारो असांजो वाक़िफ़ करे थो पियो। पहिरीं त तव्हां तारियूं वॼायो ही बालक मंडली जो। ही प्रोग्राम सॼे हिंदुस्तान में ॾाढो प्रोग्राम कंदा आहिनि ऐं मूंखे ख़बर कान्हे हिननि जी चार्ज छा आहे, पर हिते मुफ़्त में आया अथव तव्हां सां गॾिजण लाइ। हिकु पैसो कान वरितो अथनि मूंखां, का बि शर्त ते कान आया आहिनि। त हिननि जो मां भई धन्यवाद थो कयां हिननि खे। ऐं हिन खां पोइ मूंखे ख़बर आहे हिननि खे दुबई में एंट्री मिलंदी, पोइ पाण एडजस्ट करे वेंदा। हिन दफ़े जो नुक़सानु एडजस्ट करे वेंदा। ओके, ॿी ॻाल्हि त सुभाणे सुबुह जो 9 खां 12 डाउ पैलेस में सत्संग आहे ऐं प्रेम प्रकाश ग्रंथ जो भोग साहिब बि आहे ऐं साईं जिन जो 75th बर्थ एनिवर्सरी जो केक सेरेमनी बि उते आहे। त महिरबानी करे टाइम सां अचिजो ऐं थोरो टाइम हथ में रखिजो जीअं वञण जे टाइम धिका धिकी न करणी पएव डाउ पैलेस में। ऐं अगरि कंहिंखे सहूलियत न हुजे पहुचण जी, दरबार जे हेठां भले तव्हां जमा हुजो त असांजूं बसूं तव्हांखे होसि ताईं पहुचाए सघंदियूं। त 10 रुपया टैक्सी खे बि ॾियण जी ज़रूरत कान पवंदव, छो त असांखे खपे कि भई वधीक में वधीक माण्हू अचनि। छो त बालक मंडली छा चयूं हींअर 2 ॾींहं जेको प्रोग्राम असां कयो आहे न, ही सभु असांजा पुराना गीत लिखियलु आहिनि ऐं साईं जिन जे 75th बर्थ एनिवर्सरी